फ़ैसिला थिया आहिनि ऐं वधीक जदोजहद खे तेज़ करण जे हवाले सां कीअं पिया ॾिसो ही जेको इतिहाद आहे पंहिंजो सिलेक्शन कमेटी प्लेटफॉर्म ते इहो जारी वसारे रहंदो ऐं जदोजहद मज़बूत थींदी अञा अॻिते अॼु सिलेक्शन कमेटी जी समूरी क़यादत इन ॻाल्हि ते इतफ़ाक़ कयो आहे त सिंध जे समूरे अवाम जेको असां ते हेॾो सारो एतमाद कयो आहे असां कॾहिं बि उन्हनि जे एतमाद खे पोते न कंदासीं केसनि खां घबराईंदासीं न जेके बि असांजे ख़िलाफ़ साज़िशूं थियूं असां सम्झूं था त पीपुल्स पार्टी MQM जमा इस्लामी ऐं ॿियूं उहे क़ुवतूं जेके सिंध जी क़ौमी तहरीक जी दुश्मन आहिनि उहे हाणे सिंध जे अंदरि वरी ॿीहर जेको आहे पंहिंजो रियासत खे इहो ॾेखारणु पिया चाहिनि त हीअ जेके क़ौमी तहरीक अॻियां ईंदी या असेंबलियुनि में ईंदी त मुल्क जे ख़िलाफ़ ईंदा पर असां रियासत खे ॿुधाइणु चाहियूं था असांजी सॼी तहरीक रियासत जे ख़िलाफ़ न आहे असांजी सॼी तहरीक ज़मीनुनि ते जेकी वालार आहे उन्हनि जे ख़िलाफ़ आहे जेको कब्ज़ागिरी आहे उन्हनि जे ख़िलाफ़ आहे जेको असां सां ज़ुल्म नाइंसाफ़ी थिए उन जे ख़िलाफ़ आहे इन करे असां सभिनी इतफ़ाक़ कयो आहे त असां मुसलसिल इन तहरीक खे ताक़तवर बनाईंदासीं सॼी सिंध खे गॾु कंदासीं ऐं उन्हनि माण्हुनि खे बि असां पंहिंजे प्लेटफॉर्म ते गॾु खणंदासीं जेके सिंध जे क़ौमी मफ़ादनि जे लाइ असां सां गॾियल जदोजहद में गॾु हलनि था उन करे असां मुसलसिल हिकमत अमली ठाही आहे जेके सॼी असांजे सरबराह साईं जलाल मोहम्मद शाह खे ॿुधाए चुको आहे ऐं मुसलसिल जी तहरीक हलंदी जेसीं ताईं ॿाहिरियां समेत मेगा प्रोजेक्ट जेके आहिनि जंहिंजी ज़मीनुनि खां वालार ख़तमु न थी थिए असेंबली जे अंदरि कानून साज़ी न थी थिए तेसिताईं असांजी जदोजहद जारी